दोस्तों मैं ज़ाहद राॼपर ऐं पंहिंजो रूटीन जो प्रोग्राम जो हूंदो आहे सियासी कचहरी में असांजो मौज़ूع जेको हूंदो आहे सो अॼु जूं अखबारूं आहिनि ऐं असां वटि अॼु महिमान जेको दोस्त आहे उहो सीनियर सहाफ़ी ऐं समाज सुधारक शहर जे मसइलनि ते मुख़्तलिफ़ मसइलनि ते तमामु घणी ऐं जदोजहद कई आहे साफ़ नारे मसइले ते पाण उनखे बीहारियो आहे उनखां पाण तस्वीर वरितासीं त अॼु जूं अखबारूं छा थियूं लिखनि पर हिकिड़ी ॻाल्हि रिक्वेस्ट तव्हां कंदाऊं त जेका हींअर तव्हांजे स्क्रीन ते इश्तिहार हले थो पियो त हिन प्रोग्राम खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो ऐं उनखां पोइ जेका घंटी आहे घंटीअ खे दॿाइण न विसारींदा। त अॼु जी अखबार पाण खणूं था रोज़ानी पंहिंजी अखबार में जेको बॉक्स लीड बॉक्स आहे उहो आहे अफ़गानिस्तान जे मसइले ते। अफ़गानिस्तान में 20 सालनि जी जंग ख़तमु करण जो ऐलान, दुनिया सां गॾु हलण लाइ तयारु आहियूं, को बि मुल्क मदाख़लत न करे तालिबान। केतिरा ॾिसो इंसान खे सुरताल खे अफ़गानिस्तान सुरताल खे तालिबान जेको ऐलान कयो आहे त जंग बंदी या त सुठी ॻाल्हि आहे त जंग न थियणु घुरिजे, कंहिं बि तरह सां जंग मसइलनि जो हल न आहे। मसइलनि जो हल सियासत आहे, सियासत में ॻाल्हियूं करणु आहे, मुज़ाकरात करणु आहे। त इन ऐलान खे तव्हां कीअं था ॾिसो? असां तालिबान जे इन ऐलान जी बहितरीनु अमल सम्झूं था, छो जो पहिरें जेको तालिबान जो सूरत हूंदी उहा रुॻो दहशत ऐं पंहिंजी ॻाल्हि खे मञाइण वारी हूंदी हुई। पहिरियों भेरो आहे जेको माना हुननि ॻाल्हि कई आहे त असां पंहिंजे माण्हुनि सां गॾु हूंदासीं ऐं पंहिंजे मुल्क खे असां तरक़ी वठाईंदासीं। ऐं जेको हींअर ताईं 20-22 सालनि में अफ़गानिस्तान में थियो आहे, इन खां या पहिरीं बि रूस जे दौरान थियो आहे, अमेरिका जे दौरान थियो आहे। अमेरिका जॾहिं कब्ज़ो कयो या रूस कब्ज़ो कयो, मक़ामी माण्हू पोइ भली कहिड़ी बि तनज़ीम सां तालुक़ रखनि पर उन्हनि जो हक़ आहे जो पंहिंजे मुल्क जी सही हुकुमरानी कनि। ऐं हिननि खे उन्हनि ते हींअर ज़िम्मेवारी आहे छो जो जेके दुनिया जा आलमी क़ुवतूं उन्हनि सां ही विड़ी चुका आहिनि ऐं तजुर्बो बि आहे ऐं पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कनि। इस्लाम में इन शइ जी जेतो तव्हां इंसानियत जी ख़िदमत कयो, बल्कि इंसानियत खे क़त्ल न कयो। हीउ महरम जो पाक जो महीनो आहे ऐं सम्झां थो त तालिबान हाणे जेको अॻियूं जेको तालिबान हुयो, कल्ह जेको तालिबान हुयो, उहो सिर्फ़ु जंगी बुनियादनि ते हुयो। अॼु जेकॾहिं उहे इंसानियत जी ॻाल्हि तालिबान में तब्दीली आई आहे, इहा जंगियुनि खां पोइ तब्दीली आई आहे। इंसान में तब्दीलियूं ईंदियूं आहिनि जॾहिं सम्झ ऐं सोच जी ॻाल्हि आहे। अॻु में रुॻो हथियार जी ॻाल्हि कई वेंदी, हाणे हिन वक़्तु जेको आहे इल्म ऐं शऊर ऐं तइलीम जी ॻाल्हि थियणु खपे, कलम जी ॻाल्हि थियणु खपे। ऐं तालिबान जेको हीअ ॻाल्हि कई आहे उन मां सम्झां थो अफ़गानिस्तान ते बि दुनिया जूं जेके ताक़तूं आहिनि उहे ध्यानु ॾियनि त उते दहशतगर्दी न थिए, उहा इंसानियत जी ख़िदमत थिए। इंसानियत बची त सभु कुझु बची वेंदो। अच्छा, रोज़ानी पंहिंजी अखबार जी वरी सुपर लीड ख़बर जेका आहे त सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट में एडॉक जज मुक़ररु, जस्टिस अहमद अली शेख जो इनकार, वकीलनि पारां हड़ताल जो सर। हिकिड़ो जज चए थो त मां सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस आहियां, जेकॾहिं मूंखे मुक़ररु कयो त मुस्तक़िल बुनियाद ते कयो, पर उतां जूनियर माण्हू खणी उन्हनि मुस्तक़िल उते भर्ती कया आहिनि। ऐं जेको आहे सो हीउ जेको सीनियर जज आहे उनखे फ़क़ति उनजे करे उहो सिंधी ॻाल्हाईंदड़ आहे, उनखे जेको आहे सो एडॉक जज मुक़ररु कयो अथनि। अॼु जेका ताज़ी वारी ख़बर भली आहे त उन कसम खणण खां इनकार करे छॾियो आहे ऐं पंहिंजे चैम्बर में मौजूदु आहे। इन सूरत हाल किथां सिंध जे माण्हुनि सां एॾी तहसपरस्ती ऐं हुक्मरान कनि था ऐं सिंध हुकूमत ख़ामोश आहे, सभु धुरियूं ख़ामोश वेठियूं आहिनि, सिर्फ़ु वकील एतिराज़ करे रहिया आहिनि। असुल ॻाल्हि आहे त क़ानून जी हुकुमरानी सुप्रीम कोर्ट चवे थी, ॿिए हंधि जिथे बि क़ानून जी वायलेशन थिए थी त उते सोमोटो वठनि था ऐं चवनि था त असां क़ानून ते अमल कराईंदासीं जेको क़ानून आहे। मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे त चीफ जस्टिस अहमद अली शेख सां इहा बेवाजिबी छो आहे, जॾहिं त सॼी सिंध जा वकील, सिंध हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट जी बार काउंसिल इन फ़ैसिले खे, सुप्रीम कोर्ट जे इन अमल खे निकियो आहे। हीअ असां चवंदा तहसब जे बुनियाद ते मुल्क ठहियो ई कोन्हे, बराबरी जे बुनियाद ते ठहियो आहे। पाकिस्तान जे आइन मूजिबि जेको आइनी इजाज़त आहे उहा आहे त सीनियर खे तव्हां नज़रअंदाज़ न कयो। ऐं अहमद अली शेख हिकिड़ो बहितरीनु वकील आहे, पहिरीं बहितरीनु वकील, पर उनखां पोइ बहितरीनु जज आहे। उन जा तारीख़ी फ़ैसिला आहिनि। मूंखे लॻे थो त कुझु सीनियरिटी वॾी ॻाल्हि आहे त चई माण्हुनि खे तव्हां बाईपास था कयो। हिकिड़े पासे चओ था त सुप्रीम कोर्ट जी वायलेशन थिए थी ऐं जेके बि फंडामेंटल राइट्स नज़रअंदाज थींदा त असां उते एक्शन वठंदासीं। सुप्रीम कोर्ट वठे थी, एक्शन थी वठे त बाबा असां उन्हनि खे नज़रअंदाज थियणु न ॾींदासीं, माण्हुनि खे हक़ न ॾींदासीं। या जेके ॿियनि खातनि में थियनि था त बाबा हीअ आउट ऑफ टर्न प्रोमोशन आहे, त पोइ छा रहंदो हींअर जेकॾहिं जिथे कानून जी ॻाल्हि हुजे, जितां कानून जी तशरीह ते, जिथे कानून ते अमल करण जी ॻाल्हि हुजे, उहा कानून भञे ऐं कानून टोड़े। मां सम्झां थो सिंध जेका असांजी बार काउंसिल आहे उन सॼी
चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं सिंध जी जेका वकला बिरादरी आहे उहा एहतिजाज करे पई पर असां चवंदा इहो थोरो एहतिजाज आहे असां गॾोगॾु सियासी धुरनि समाजी धुरनि ऐं सहाफ़ियुनि खे पर समूरनि जेके चाहिनि था कानून जेके बि चाहिनि थियूं त कानून जी हुकुमरानी हुजे ऐं इंसानियत खे कुझु दर्स मिले त इन जे लाइ कानूनी आइनी जंग विढ़णु खपे ऐं उनखां पोइ रोडनि ते जेकॾहिं अचिणो पए थो त असां सहाफ़ी बि जेको उन सां गॾु हूंदासीं अॻिले सां गॾु। ॿी ख़बर जेको आहे सो पंहिंजे अख़बार में 10 नंबर पेज थी आहे बैक पेज चइजे थो त जेको वर्कशॉप में सहाफ़ी ते हमलो थियो जंहिंमें हू अञा ताईं सीरियस हालत में आहे सहाफ़ी खे हमलो केस वॾेरे उबूरी ज़मानत कराए वरिती 2 जवाबदार अदालत में पेश जांच ASP हवाले। हाणे हिकु त सहाफ़ी एतिराज़ करे रहिया आहिनि हिकु इन में जेका पुलिस जेका हरमपाई कई हरमपाई चइजे या साज़बाज़ चइजे बदमाशी चइजे त सिंध हुकूमत हिकु तरफ़ इहो कानून पास करे थी त जेको सहाफ़ी ते हमिलो थींदो उन में दहशतगर्दी एक्ट जा कलम लागू कया वेंदा हेॾा सहाफ़ी बि एतिराज़ करे रहिया आहिनि पर पुलिस हुन ते ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहे छाकाणि वॾे में बासर आहे इन सो तव्हां लिखे था त हू वीचारो अस्पताल दाख़िल आहे सीरियस हालत में आहे हितां शहीद अज़ीज़ मेमन जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया अजय लालवान जेके केस में उनखे जवाबदारनि खे बचायो पियो वञे होॾां जेको दोदापुर में क़तलु थियो सहाफ़ी हुननि सां सूरताल ख़राबु थींदी पई इन सॼी सूरताल खे तव्हां किथां ॾिसो असल में त राॼपर कल्ह आउं एहतिजाज में हुयुसि सांगड़ में धरणे में बि हुयुसि इन खां अॻु में असां जेको सखर में एहतिजाज थियो उन में बि हुयासीं इन खां अॻु में अज़ीज़ मेमन लाइ जेको 16 महीननि खां लगातार एहतिजाज थियो उनजी पाण गॾु रहिया आहियूं ऐं एहतिजाज कंदा आया आहियूं। सिंध हुकूमत जी मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त ॻाल्हि वॾी थी करे त मूं कानून साज़ी कई आहे सिंध असेंबली सॼे पाकिस्तान में कानून जी हुकुमरानी दावा असांखे इहो ॿुधायो वियो त बाबा हाणे जेको बि सहाफ़ी कमु करे थो उन में जेको रंडक विझंदो त हिते बि दहशतगर्दी जो केस दाख़िल थींदो पर अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध में उन कानून ते सिंध असेंबली जे जुड़ियल कानून ते जीअं सिंध असेंबली पाकिस्तान ठाहियो ऐं उन ते कानून ते 1940 जी करारदाद ते अमल नथो थिए तीअं सिंध असेंबली पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जेका कानून साज़ी करे पई उन ते पाण अमल करण लाइ तयारु न आहे ऐं वायोलेशन पई थिए उते जो वॾेरो आहे सांगड़ जो उहो पहिरीं चवंदा त पाथारीदार हुयो चोर हुयो उनजी अॼु बि उहा पाथारी हलंदड़ आहे मौक़ो फराहम कयो त तूं वञ ज़मानत निकिरा पुलिस 3 ॾींहंनि ताईं 4 ॾींहंनि ताईं इहा ई शइ ॻाल्हि कंदी मालिक FIR कराई उहा मालिकनि FIR कराई आहे तव्हांजे कानून मूजिबि सिंध असेंबली जे कानून मूजिबि दहशतगर्दी जी FIR उन माण्हू ते कटिबी जेको माण्हू सहाफ़ी जे कम में रुका हुनखे त क़तलु करे चुका आहिनि न 22 धक आहिनि जेको 3 ॾींहंनि खां वठी होश में कोन्हे सॼी सिंध जी सॼी समूरियूं सियासी समाजी धुरियूं ऐं सहाफ़ी तंज़ीमूं एहतिजाज पियूं कनि पर उनजे बावजूदि सम्झ में ॻाल्हि कोन्हे त पाकिस्तान में छा पियो थिए ही सहाफ़ी आहिनि मूं त कल्ह बि तक़रीर में चयो बिलावल भुट्टो साहिबु ही सहाफ़ी हुआ जिन 83 जी तहरीक में तव्हां सां गॾु बीठा हुआ ही सहाफ़ी आहे जिन मुशरफ जी तहरीक में तव्हां सां गॾु न ही सहाफ़ी आहे जमहूरी हुकूमतुनि जे लाइ जेको आहे सो वेड़ूं कयूं आहिनि पर अफ़सोस सां चवणो थो पवे त कानून साज़ी थिए थी पर हुन ते अमल कोन थो थिए हमबोशूं रुगो लॻनि थियूं फेसबुक ते ॻाल्हियूं रखजनि थियूं अख़बारुनि में रखनि थियूं ऐं कुझु तोता सहाफ़ी उहे ॻाल्हि कनि था त साईं वॾो कानून साज़ी थी आहे हाणे सहाफ़ियुनि ते अमल न थींदो मां समूरनि सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं ख़ासि तौर ते सहाफ़ी तंज़ीमुनि खे हथ ॿधी अपील कंदुसि त ख़ुदारा सहाफ़ियुनि ते जेको ज़ुल्म थिए थो उन में त घटि में घटि त इहे एकमुश्त थियो ऐं गॾियल आवाज़ थियो त जीअं सहाफ़ियुनि ते वधीक ज़ुल्म न थिए ऐं गुलाम कादर शहर अहिड़ा ॿिया सहाफ़ी जेको आहे ज़ख़्मी न थियनि उन्हनि जो क़तलु न थिए अज़ीज़ मेमन जा वारस अञा 16 महीननि खां दाहूं खणी पिया अजय लालवानी जा जेको आहे सो सहाफ़ी अॼु बि हिकिड़ी ख़बर आई आहे या माना TV चैनलनि ते ॿुधी अथऊं पुलिस उन्हनि खे बचाए पई थी असां चऊं था त आख़िर छा आहे जमहूरियत कहिड़ी आहे जमहूरियत जी ॻाल्हि होॾे सी तहरीक इंसाफ़ में इंसानी हक़ कमेटियूं ठहनि थियूं पर असांखे त तय जबाद अज़ीज़ मेमन उते मुखड़तालूं कयूं मुज़ाहिरा कया धरणा कया उनखे तहफ़ुज़ कोन मिलियो वाज़े करियो ऐं गुलाम कादर शहर महीनूं अॻु में दरख़्वास्त ॾिनी आहे त ही वॾेरो उन थाणे ते उन मूंखे जेको आहे सो क़तलु कंदो या क़तलु कराईंदो दरख़्वास्त ॾियण जे बावजूदि उनखे तहफ़ुज़ न ॾिनो वियो अञा ताईं वॾेरे खे बचाए पियो वञे कल्ह फ़र्क़ लंजार जे साम्हूं असां धरणो आहियूं ऐं असां इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे डिवीज़न जे सहाफ़ियुनि त जेकॾहिं हिन सहाफ़ी ते या ॿियनि सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ न मिलियो त असां ॿीहर जेको धरणो आहे DIG ऑफिस शहीद बेनज़ीर आबद वञंदासीं ऐं इन खां पोइ जेकॾहिं नथो थिए त IG ऑफिस ऐं जेको आहे CM हाउस ॾांहुं मार्च कंदासीं
अचूं था कावश तरफ़ त कावश में जेका लीड ख़बर आहे उहा अफ़गानिस्तान सूरताल मुताबिक़ अफ़गानिस्तान सूरताल आहे ऐं उन ते आहे जेका सुपर लीड बि आहे उन ते आहे पर उन खां हिकु डबल कालम ख़बर आहे जेका हेठि लॻल आहे त अरबा इब्राहिम जी अली गवर्नर सां मुलाक़ात पीपी मुखालिफ़ इतिहाद ऐं सियासी सूरताल ते ॻाल्हियूं इतिहाद थियो त पीपीए खे हाराए सघिजे थो इतिहाद पीपीए लाइ ॾुखियो हूंदो अरबा गुलाम रहीम इन सिंधी सूरताल खे तव्हां कीअं था ॾिसो त वाक़ई केतिरी कामयाबी माणींदा असल में छा आहे त सियासत जेका असां वटि पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं हले पई उहा आहे मालिकनि जी उहे जंहिंखे छटरी ॾींदा उन में उहे सभु शामिलु थींदा बाज़ीअ में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ज़िंदा हुजण दौरान तव्हां ॾिठो त सॼी सिंध में पीपल्स पार्टी हाराए वई उन टाइम खां पोइ अरबाब वज़ीर अला थियो हिकिड़ी सीट वारो माण्हू वज़ीर अला थियो जाम सादिक बि वज़ीर अला थियो आहे असल मालिकनि जी मर्ज़ी आहे जंहिंखे वणेनि तंहिंखे जेको आहे सो छटरी ॾियनि उन्हनि जो आशीर्वाद ॾियनि सियासी दुरियूं जेके बि आहिनि हींअर पीपल्स पार्टी में जेके बि माण्हू वञी वेठा आहिनि उहे उन्हनि खे जेकॾहिं इक़्तिदार न मिलियो ऐं जिन खे वज़ीरनि खे इक़्तिदार न पियो मिले उहे बि इन तलाश में आहिनि त जेकॾहिं हिननि खे सिग्नल मिले त असां हितां भॼी हुन पासे वञूं सो वॾेरो ॾंड जो पखी आहे सियासी कारकुन आहे कोन पीपल्स पार्टी वटि बि बेनज़ीर वारी जेकी सियासी बसीरत हुई या सियासी क़यादत हुई उहा हींअर कान्हे का उनजे करे असांखे ॾिसूं अॻिते हली छा थो बीहे मखदूम बि ताज़ो कावड़ वज़ीर अला राति में त पहुतो वरी हुनखे परचायो पियो असल मसइलो इहो ई आहे न माना कावड़ आहे त मूंखे सण बि वज़ारत कान मिली मूंखे एडमिनिस्ट्रेटर कोड मिलियो मखदूमनि जो जेको अंदरूनी कहाणी आहे उहा अंदरि कीअं पई लॻे त हैदराबाद जो जेको मेयर आहे उहो असांजो हुजे इहा इन शइ ते उन्हनि जी वेड़ आहे ऐं अॻु में बि मखदूमनि जो थियो आहे ऐं असां सम्झूं था त वॾेरो हर को वॾेरो जेको बि जंहिं इलाइक़े में मसइलन नादिर बख्शी असेंबलीअ में चयो त जेको आहे पाणी सिंध जा वॾेरा चोरी कनि था तव्हांखे यादि हूंदो सिंध असेंबली में पीपल्स पार्टी वज़ीर बि रहियो आहे 88 खां पोइ खुराक जो वज़ीर बि रहियो आहे ऐं सरदार बि आहे अहिड़ा खोड़ सरदार इन हिसाब सां वेठा आहिनि माना मां सम्झां थो मसइलन शिराज़ी आहिनि कॾहिं जेको आहे पीपल्स पार्टी हूंदा आहिनि कॾहिं नवाज़ लीग हूंदा आहिनि कॾहिं PTI में हूंदा आहिनि उन्हनि जो माना तरीक़ो ईअं हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां जतोई आहिनि हिते वेठा आहिनि सैयद आहिनि असां वटि अहिड़ो खोड़ माहौल आहे ॼामोट आहिनि माना जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त रुॻो इन वेठा आहिनि त बाबा जेकॾहिं ठीकु आहे हिननि खे छॾे असांखे छटरी मिले थी त अरबाब खे जेकॾहिं मथां ग्रीन लाइन मिली त मां सम्झां थो सभु वॾेरा उन पार्टी में हूंदा ऐं सॼी गाॾी जेका आहे अरबाब सियासी तौरु ईअं थियो आहे असां सोभ तरफ़ अचूं था सोभ में जेका लीड आहे सुपर लीड आहे उहो अफ़गानिस्तान ऐं सूरताल ते भिड़ियल आहिनि पर हिकिड़ी डबल कालम जेका ख़बर लॻल आहे त दिलचस्प ख़बर बि आहे त MPA नुसरत सहर अब्बासी मुकमल परदे में रहण जो ऐलान करे छॾियो अलाह ताला जे तरफ़ां हिदायत मिली आहे त इस्लामी तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारिया कीअं था ॾिसो नुसरत जे हिन ऐलान खे नुसरत गुज़रंदी रही आहे त इख़लाक़ी तौरु का ख़ासि ॻाल्हि कान आई आहे पर सिंध जे मसइलनि ते माण्हुनि जे मसइलनि ते नुसरत जो आवाज़ सदाईं बुलंद थींदो रहियो आहे ख़ासि करे पीपल्स पार्टी करप्शन ते जेको हिन औरत ॻाल्हायो आहे अॼु ताईं मूंखे नथो लॻे त कंहिं ॻाल्हायो हुजे आफ़ मुस्तफ़ा हुजे या हीअ हुजे इहे ॿ टे माण्हू आहिनि जेके मुसलसल ॻाल्हाए रहिया आहिनि असुल मसइलो औरत खे परदो इस्लाम में आहे असां हुनखे मना कोन था करे सघूं बाक़ी आवाज़ असेंबलीअ में हीअ ॻाल्हाए सघे थी ऐं ॻाल्हाइणु खपेसि छो जो जेकॾहिं असेंबली वठे थी सीट वठे थी ऐं हिन सीट में आहे ऐं चवे थी त मां MPA रहां त पोइ हिनखे ज़ाहिर आहे उहो जेको अवामी आवाज़ जेको माण्हुनि जो दर्द आहे माण्हुनि जी ॻाल्हि आहे उहा असेंबलियुनि ते पहुचाइणु खपे ऐं जेको आहे सो परदे में रही बि त निकाब में रही बि माण्हू सियासत करे सघे थो ऐं मां सम्झां थो त परदो आहे जेको माना हयाव जो उहो जंहिंखे बि हुजणु खपे उहो हर औरत ते हुजणु खपे ऐं असां ईअं था चऊं त हिन जो फ़ैसिलो उहो हुनजो ज़ाती आहे पर उन सां गॾोगॾु हिनखे जेकॾहिं सियासत करणी आहे त घटि में घटि निकिरी निर्वार्थी माण्हुनि जे मसइलनि ते ॻाल्हाइणु खपे महिरबानी यूनस राॼपर ऐं असां रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं रोज़ानी जीजल ते सरसरी नज़र रखूं था त तक़रीबन साॻियूं ख़बरूं मिलंदियूं अफ़गानिस्तान सूरताल छाकाणि अफ़गानिस्तान सूरताल जेको आहे हिन वक़्तु दुनिया जो टॉप इशू आहे ऐं छाकाणि हुते इक़्तिदार मुंतक़िल थी रही आहे ऐं पुरअमन नमूने सां परदो पोइ थियो आहे त कंहिं तरह सां असां केरु इंसानु नथो चाहे त जंग थिए ऐं ॾिसूं था तालिबान जी पॉलिसियूं छा हूंदियूं जेकॾहिं पाकिस्तान तालिबान जूं पॉलिसियूं जेको आहे सो अवाम दोस्त हूंदियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सॼी दुनिया बि उन्हनि खे क़बूल कंदी पर पंहिंजो मुल्क बि उन्हनि क़बूल कंदो अफ़गानिस्तान तमामु घणो भोॻियो आहे हिननि जंगुनि में मुसलसल जंगुनि में माण्हू त जा दरबदर थिया आहिनि हिन वक़्तु पाकिस्तान में 3 खां 40 लख जेको अफ़गान पनाहगीर ते रहनि था पंहिंजे वतन वञी नथा सघनि त छाकाणि जंगी हालतूं आहिनि ऐं इन सॼी सूरताल जेका हुई अॼोकी तव्हांजे आॾो रखियोसीं सहाफ़ी जो त जेको कातलानो हमिलो थियो उन सहाफ़ी जो एतिराज़ कयो उहा बि सूरताल तव्हांजे साम्हूं हुई सुभाणे कंहिं ॿिए इशू सां गॾु ॿियूं ख़बरुनि ऐं ख़बरुनि सां गॾु हाज़ुर थींदासीं तेसिताईं ज़ाहिद पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राॼपर खे इजाज़त अल्लाह वाही।